सांगड़ खां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ रबियल अवल के हवाले से सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम किया वेंदा। SSP कैप्टन आर सद्दाम हुसैन रबियल अवल के मौके ते हम आहंगी के फ़रोग़ ॾियणु घुरिजे। इजलास के खिताब रबियल अवल के मौके ते अमन अमान बरक़रार रखण ऐं बैनल मज़ाहिब जी हम आहंगी के हथी वठण लाइ SSP ऑफिस में आलमन ऐं सिविल सोसाइटी के मुअज़्ज़िज़ीन जो इजलास थियो। इजलास में शिरकत कंदड़न के खिताब कंदे SSP कैप्टन रिटायर्ड सद्दाम हुसैन चयो त रबियल अवल के मौके ते ज़िले में अमन अमान बरक़रार रखण लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतजाम किया वेंदा। उन सिलसिले में मौसर सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो आहे। सिक्योरिटी प्लान में अहिड़ी हिकमत अमली ऐं एक्शन प्लान जोड़ियो आहे जंहिं तहत 12 रबियल अवल के जुलूस मीलाद के इज्तिमान जुलूसन के गुज़रगाहन ऐं ॿियनि गॾिजाणियुनि दौरान अमन अमान की सूरत हाल के बेहतर बनायो वेंदो। उन आलमन ऐं सिविल सोसाइटी के मुअज़्ज़िज़ीन से बैनल अक़वामी हम आहंगी के फ़रोग़ ॾियण लाइ मौसर कदमन की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। SSP समूरन DSPs एसोसिएट ऐं ट्रैफिक सार्जन्स के हिदायतूं जारी कयूं त 12 रबियल अवल के मौके ते जुलूसन के रूट ऐं वक्त के यकीनी बनायो वञे त जीअं